हलो हलो हे सलून मन 2040 में खोलींदो या? बस हफ्ते में खुलंदा। लॉकडाउन ने पहिरें हफ़्ते खां त चओ था हफ़्ते में खुलंदा हुनखे बि 10 हफ़्ता थी विया आहिनि। सची ॿुधायां पुॼेव ई नथो हाणे तव्हां कमु करणु। अरे तकलीफ़ छा अथव तव्हांखे? अरे आदिवासी थी विया आहियूं असां, ॿार था ॾकनि शिकिल ॾिसी। पोइ पतंग जी चड्डी पाए करे जंगल में वञी चिल्लायो न ठहेव ई नथो, सफ़ा नथो ठहेव। खिल त आई न सफ़ा। हा हा मूंखे त जाम खिलाई। खिलण बंदि कयो हाणे, वाड़ कटण चालू कयो, दुकान खोलियो हाणे। एॾो जल्दी खोले छा तव्हांजी बीमारियूं खणूं? अलाए कहिड़ा ज़हरीला वायरस हूंदा तव्हांजे अंदरि। त पाए वियो न हेलमेटूं, आयूं अथव न। हेलमेटूं पायो, मुकुट पायो, हेठां मम्मी जो गाउन पायो, कोई मिल गया जादू ठही वियो न। काई बि ज़रूरत न आहे तव्हांजी बकवास आइडिया जी। असां त हाणे सोचियो असां ऑनलाइन हेयर कटिंग चालू कंदासीं। ऑनलाइन हेयर कटिंग? हा ॾिसो तव्हां घर में पिचकारी वठी अचो, कैंची त हूंदव न तव्हां वटि, सफ़ा भिखारी त आहियो न। तव्हां कैंची पिचकारी पकड़ींदव, असां तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं केतिरी पिचकारी पाणी हणणो आहे, केतिरी साइज़, केतिरी सेंटीमीटर, केतिरो वार कटणो आहे। ऐं अगरि तव्हांखे काई शेप खपेव त असां चवंदासीं घर मां बाटी, मॻो, कटोरो खणी अचो, रखी छॾियो मथे ते, टेप सां पैक करे छॾियो, बाक़ी वार कटे छॾियो। थी वियो कटोरो कट, बाल्टी कट, मॻो कट, सभु अवेलेबल। कते ही वाहियात प्लान अथव तव्हांजो। सत्यानाश थियव तव्हांजी। नो थैंक यू। अच्छा छोकिरियुनि जो पार्लर त खुलायो हाणे। हिकिड़ी वणंदी उनखे बि ॾाढियूं मुछूं अची वियूं आहिनि। घणानि सां कीअं मिलिया ॿुधायो? मूंखां वधीक छोकिरो थी लॻे हाणे। मथां लॉकडाउन में खाई खाई आवाज़ बि भाईअ वांगुरु थियो अथसि। फोन कयांसि थो हलो हलो ईअं थी ॻाल्हाए। खिलो न यार, मस्ती नथो कयां मां। हलो हिकु कमु कयो, तव्हां असांजे घर अची वार कटे वञो, पासे वारा बि अथव 6-7 माण्हू वठी थो ॾियांव। चओ ई न सफ़ा न, मूंखे रोज़ था फोन अचनि, मां किथे वञा ई नथो। जान खां वधीक पैसा आहिनि या? जान खां वधीक पैसा न आहिनि, लेकिन पैसनि जे बिना जान बि त न आहे न। छा यार तव्हां डबल पैसा वठिजो, अचो प्लीज़। 6 माण्हू ॿिया बि अथव। पैसनि जी ॻाल्हि न आहे, किथां कंहिंजो वायरस बाक़ी पाए छॾे ख़बर थी पए। तव्हांजा दुकान जा माण्हू त पागल आहिनि न, 150-150 में भिटकनो था। उन्हनि खे लॻे थी बीमारी। सम्झो ई नथा तव्हां। हलो हिकु कमु कयो, 1000 रुपया वठिजो हिकु माण्हू बस। हिकु माण्हू 1000 रुपया थो ॾे, 7 माण्हू यानी 7000 निकिरंदा कलाक जे अंदरि। वञांसि या? छा थियो? अच्छा कहिड़ी बिल्डिंग में रहंदा आहियो तव्हां? मां गोलमाल अपार्टमेंट में। गोलमाल अपार्टमेंट में रहंदा आहियो? हुते त केस निकिता न चङा, चऊं सॼो माड़ो खणी आ। अरे ठीकु थी विया सभु, मस्त हिकदमि, हिक ॿिए खे भाकियूं बि था पाइनि हाणे। अच्छा कहिड़े माड़े तां निकिता हुया? 4थे माड़े तां निकिता न। ऐं तव्हां कहिड़े माड़े ते रहो? मां 4थे ते। नी माड़े ते रहंदो आहे? 7 माण्हू यानी तव्हां सभु? अरे हाणे ठीकु आहियूं सभु, सची में। हलो हलो हलो। अरे यार हे बि नथो अचे। हलो तारक मेहता सलून? अरे सलून खोलींदव न खोलींदव?